Best Comedy Actress award goes to Nadia Channa. वाइपर खयो छो वाइपर राजी मां दे वेपर आनंदिया गादी मुखे गादी आदि साफ कराणी हुजे त अॼु मांखे हिकिड़ी बीबी जेकी आहे न उहा शिकायत आहे कहिड़ी हे करोना Best Comedy Actress award goes to Nadia Channa. तव्हांखे मुबारक हुजे सभिनी खां पहिरियों सभिनी खे अस्सलाम वालेकुम यारी मदद जेके बि हिते आया आहिनि उन्हनि सभिनी खे वेलकम ऐं वेलकम त तव्हां सभु मूंखे कयो ताड़ी वॼाए करे त मां हैदराबाद आई आहियां ऐं मूंखे जेको अवॉर्ड मिलियो आहे उनजी मां थैंकफुल आहियां थैंक यू KTN थैंक यू मुंहिंजी डायरेक्टर जेकी आहे अनीता ज़फ़र उन्हनि जे मूंखे हिन प्रोग्राम में जेको ये क्या कहती है जेकी मुंहिंजी डायरेक्टर हुई स्पेशली मां उन्हनि जो थैंक यू कंदमि छो जो मां बिल्कुलु बि एग्री न हुयमि इहो प्रोग्राम करण लाइ पर न कंदे 200 एपिसोड करे रहियासीं ऐं थैंक यू सो मच थैंक यू तव्हां मूंखे अवॉर्ड ॾिनो अकील कुरैशी भाई थैंक यू आसिफ साहब को भी कांग्रेचुलेशन ओके जी नेक्स्ट